अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। चार्ट जो हलन पिया सीरीज़ हले पई वीडियो जी, जंहिंमें पहिरीं वीडियो में तव्हांखे ॿुधायो हो तो चार्ट सिंपल चार्ट कीअं एड कजे। अच्छा, हिन वीडियो में थोड़ा चार्ट खे अॻिते हलायूं था, उन डिफरेंट जेके टाइप्स आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं था, उन चार्ट खे फॉर्मेट करण जे लाइ त ॾिसूं था। जेकॾहिं हिन वीडियो जी लेंथ वधी वई त वरी नेक्स्ट वीडियो क्लियर करे उनमें तव्हांखे वरी वधीक क्लियर कबो। दोस्तों शीट वरी साॻी असीं खणूंसि था हिन वारे। हाणे हिन मां तव्हांखे जेके मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि उहे तव्हांखे ॿुधाइबा। हाणे हिन में असीं जेको सभु पाण सिलेक्ट कयूं था असीं मैन्युअली, असीं चऊं था सब कैटेगरी खे खणे प्लस अमाउंट खे खणे। हाणे सब कैटेगरी ऐं अमाउंट असांखे शो कराए। असीं वञूं था इंसर्ट में, हिन वारे ॾिसो रिकमेंडेड में तव्हां वेंदो, रिकमेंडेड जो सेकंड जेको ऑप्शन ॾिसो लिखियो पियो ऑल चार्ट्स, तव्हां ऑल चार्ट्स में वेंदो। हाणे हिते असांखे सभु चार्ट जो ही टोटल जेके आहिनि उनजा क़िस्म आहिनि चार्ट्स दा। कहिड़ा चार्ट्स आहिनि? कॉलम आहिनि जेके असीं क्लस्टर्ड कॉलम चइबो आहे, लाइन चार्ट आहिनि, पाई चार्ट आहे, बार चार्ट आहे, एक्सेट्रा। अच्छा, क्लस्टर्ड कॉलम में भी हिकिड़ो ॾिसो जस्ट कोन थो असांखे करे, लेकिन असीं इनमें डिफरेंट जेको आहिनि टाइप्स शो कराए पियो। स्टेप तव्हांखे अॻिते हली ॿी जेको शीट आहे हुन में तव्हांखे ॿुधायोसि था। हिन में ॾिसोसि 3D क्लस्टर्ड जेको असांखे उहो बि ॾिए पियो। हाणे 3D क्लस्टर्ड खे क्लिक करे असीं ओके कंदासीं। हीअ असांखे चार्ट ठाहे ॾिनसि। ही टाइप्स आहे। हाणे जेको असां पहिरीं जेको ॿुधायोसीं हिन जा हाणे असीं क्विक जेको आहे न जो लेआउट उहो बि असीं हिन मां असांखे ऑप्शन्स ॾिए थो। तव्हां मथे ॾिसोसि, हिन ते क्लिक करण सां ॿ असांखे चार्ट जेके आहिनि रिबन में टैब मिलिया, हिकिड़ो डिज़ाइन जो, ॿियो फॉर्मेट जो। डिज़ाइन में तव्हां डिज़ाइन टैब ते अचो ऐं तव्हां हिते ॾिसोसि त असांखे केतिरा जेके आहिनि से डिज़ाइन बिल्ट इन जेके आहिनि उहे डिज़ाइन असांखे ॾिए थो। अच्छा, उनखे अलावा हाणे ॾिसो ही चार्ट्स आहे न, इन में त असीं क्विक लेआउट में वेंदासीं जॾहिं त असांखे क्विक लेआउट में असांखे ॿुधाए थो त हाणे हिन में असांखे छा एड कयो फर्स्ट में लीजेंड एड करे छॾियो अथसि। हे जेको हिन लेफ्ट साइड ते क्लिक करे असीं सॉरी इन राइट साइड ते ॾिसोसि अमाउंट ॿुधाए पियो त हीअ जेका जेके बार आहिनि ब्लू कलर जी छा आहिनि अमाउंट आहिनि। तो दोस्तों तव्हां जेको हिन मां क्विक में हाणे ॾिसो हिते असांखे शो कराए पियो, हर कंहिं जेको बार जे मथां लेबल शो कराए पियो, प्लस थोरो ॾिसो चेंज थी वियो, लाइन वग़ैरह उहो बि न हटाए छॾियो, एक्सिस जेके आहिनि उनजा लेबल बि हटी विया। त ऐं हिन में वरी थोरो असांखे फॉर्मेट चेंज करे ॾिनी असांजे जेको लीजेंड आहे राइट में। तव्हां हिन क्विक जेको आहे न हिन मंझां लेआउट मां को पंहिंजे पसंदि जो लेआउट खणी तव्हां जल्दी जे क्विक में जेको सो हुनखे लेआउट सेट करे सघो था। ॾिसो दोस्तों, हीअ आहे क्विक लेआउट। ही जेके आहिनि से डिज़ाइन्स आहिनि। अच्छा, कलर जेके आहिनि से असांखे हिते जेके ॾिए थो असांखे कलर, ये साॻी कलर दोस्तों हेॾो में असांखे शो कराए थो। ही थी वियो हिकिड़ो जॾहिं असांखे कॉलम क्लस्टर्ड चार्ट में हलूं पिया। ठीकु आहे दोस्तों, कॉलम क्लस्टर्ड चार्ट खां जेको आहे इनजो थोरो वरी असीं मिसाल अॻिते ॿी हिकिड़ी शीट असीं हिन में स्टूडेंट शीट में एड कंदा हलूं त तव्हांखे छो मल्टीपल कैटेगरीज़ में असांखे तव्हां ख़बर पए न। हिन में असीं जेको छा था खणोसि, हिकिड़ो नेम खे क्लिक कंदा दोस्तों, नेम खे सिलेक्ट कयोसि, वरी कंट्रोल दॿायोसि ऐं वरी ॿियो कॉलम असीं हीअ जेका हीअ कंट्रोल दॿाए वेठा हुजो, कंट्रोल तव्हां दॿे पियो हुजे ऐं उनखां अलावा असीं ही सिलेक्ट करूं था जेके मार्क्स जेके अपटेन कया अथसि न अलॻि अलॻि सब्जेक्ट वाइज़, असीं चऊं था हर स्टूडेंट जो सब्जेक्ट वाइज़ असांखे शो करे। त क्लस्टर्ड जेको कॉलम जेको चार्ट आहे इहो असांखे हिते बहितरीनु रिज़ल्ट ॾिए थो। तव्हां वञो ॾिसो हिते ई असांखे क्लस्टर्ड कॉलम असांखे ॾिए पियो, असीं रिकमेंडेड वञण जी ज़रूरत न आहे। हिते वञोसि ऐं हिते क्लस्टर्ड कॉलम असीं हिनखे खणोसि था। बिल्कुलु छा साइज़ जेका नंढी आहे उनजे करे असांखे हले थो शो करे पियो। असीं चार्ट खे क्लिक कंदासीं, ॾिसो दोस्तों ही सिलेक्ट थी विया बार, असीं बार चाहींदा न सिलेक्ट थियनि, असीं चार्ट खे सिलेक्ट करे हेठि खणी था वञोसि ऐं हिनखे विड्थ जेका हिनजी आहे थोरी वधायोसि था। ॾिसो दोस्तों ॾिसो हाणे असांखे स्टूडेंट जो हर अलॻि जेको असांखे ॿुधाए पियो त केतिरी केतिरी खयूं आहिनि। हाणे हिते हीअ ॾिसो न ही इनजी की हेठि बीठी आहे, की या लेजेंड खे साॻी खे चइबो आहे, की हेठि बीठी आहे जंहिंमें इंग्लिश आहे। हाणे हिते हिन बार ते क्लिक कंदो न तव्हां मथां ॾिसी वठोसि त हीअ जेको छा जो आहे, तव्हां ॾिसोसि हीअ सभु इंग्लिश जा आहे। हाणे इंग्लिश में तव्हां मैक्स मार्क हिते असांखे ॾिसो ख़बर पए पई, चार्ट में असांखे ख़बर पए पई त 100 जेके 100 टू 100 मार्क्स कहिड़े सब्जेक्ट में खयल आहिनि जस्ट इंग्लिश में। ॾिसो सो ॿिनि स्टूडेंट, हिकिड़ो अली ऐं हिकिड़ो नवीद अहमद। दोस्तों थीटा हेतिरी वॾी आहे, हुन में असीं फाइंड करिणो आहे, तंहिंखां चार्ट में असांखे ईज़िली इहो जेको सो असांखे यानी मिली वेंदी त कहिड़े स्टूडेंट्स केतिरी जेको मार्क्स। हाणे ॾिसोसि हीअ 80 मार्क्स खणण वारा केरु आहिनि, हिकिड़ो ॾिसो हीअ आहे। हाणे हिन में असांखे हिते ख़बर पए त उर्दू में हा हीअ ॾिसोसि
त ईअं असांखे हीअ जेको कीअं आहे न असां ख़बर पए पई। उमेद क्लस्टर्ड जेको इहो तव्हां चार्ट सम्झी वेंदा। ॿिए जेके टाइप्स जे चार्ट्स आहिनि उहो असां कीअं कयूं था, वरी असां अॻी फाइल में हलूं था किथे आहे इलेक्ट्रॉनिक्स वारी में। इलेक्ट्रॉनिक्स में असीं हिन मां जेको इंसर्ट चार्ट में वञूं था। नेक्स्ट टाइप असां छा था शो करायूंसि, अच्छा हीअ जेको लाइन ग्राफ वारो चार्ट आहे, ठीकु आहे दोस्तों। हीअ आहे लाइन जेको चार्ट आहे। लाइन चार्ट हिते ॾिसो असांखे सूटेबल रिज़ल्ट असांखे शो न पियो कराए, छो त हिन मां एतिरी वाज़ नथी करे। हीअ चार्ट कंटिन्यूस जेका बि हूंदी आहे डेटा जेका हूंदी आहे जंहिंमें हिकिड़ो इंटरवल जेको हुजे जेको उहो दोस्तों फिक्स हूंदो आहे। इन खे तव्हांखे अॻिते हली तव्हांखे हिनखे वाज़े कंदासीं। फ़िलहालु तव्हां ॾिसी वठोसि हिन में ही मुख़्तलिफ़ जा डिज़ाइन्स आहिनि, ये चेंज करे सघो था। हीअ असांखे लाइन चार्ट में जेको असांखे ॾिए थो। लाइन चार्ट इन ते क्लिक करे तव्हां डिलीट कीबोर्ड मां डिलीट बटन दबायोसि। हाणे वरी असीं जेको सब कैटेगरी असीं सिलेक्ट करूं था। सब कैटेगरी खां पोइ असीं अमाउंट सिलेक्ट करूं था ऐं वरी इंसर्ट में ॿियो टाइप असांजो पाई चार्ट आहे। पाई ते क्लिक कयोसि दोस्तों। ही चार्ट्स ॾिसो, ही चार्ट असांखे हेठि जेको की ॾिए पियो हर कलर जी अलॻि अलॻि। तव्हां हिन खे लेबल जेको उहो बि तव्हां ऐड करे सघो था। ॾिसो डेटा लेबल्स तव्हां ऐड करे छॾियोसि था। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ही हेतिरा हेतिरा जेके आहिनि न अमाउंट जेका उहो असांखे शो कराइबो। ऐं कलर जेके आहिनि तव्हां कलर जी डिटेल हेठि ॾिसी सघो था। कहिड़ो कलर कहिड़े कहिड़े जेको सम्झ लाइ लीजन जेको शो कराए थो इन कलर जी डिटेल इन में असांखे ॾिए पियो। इन खां अलावा हिन जो डिज़ाइन सी ॾिसी वठोसि। मथे हर शइ तव्हां जेको बि चार्ट एड कंदा हुनजे मथां तव्हांखे डिज़ाइन शो करे, तव्हां डिज़ाइन चेंज करे सघो था। अच्छा हाणे हलूं था नेक्स्ट टाइप में दोस्तों। इन खे भले हिते रिमेन करूं था। सिलेक्शन असांजे थियल थी पई आहे। असीं वरी इंसर्ट में हलूं था। इंसर्ट में असीं ऐड करूं त तव्हांखे हाणे बार चार्ट एड करणु तव्हांखे ॿुधायां। बार चार्ट हीअ ॾिसो, हीअ सिंपल आहे, हीअ 3D आहे। अच्छा हीअ बार चार्ट दोस्तों इनखे ओके था करूंसि। बार चार्ट खे वरी थोरो हेठि था मूव करूंसि। अच्छा दोस्तों इन ॾींहुं जेको पाई चार्ट आहे न, अच्छा ठीकु आहे, पाई चार्ट खे कन्वर्ट करना था बार चार्ट में। ओके दोस्तों, बार चार्ट असांखे ॾिसो केतिरी सहूलियत ॾिए पियो असांखे। जेके एक्सिस जेके आहिनि उहे असांखे चेंज करे ॾिनई। सीरीज़ जेका एक्सिस जी सीरीज़ उहा चेंज करे ॾिनई। हिते असांखे आइटम जेका डिटेल आहे उहा हिते शो कराई। हेॾो जेको हिन सीरीज़ में असांखे अमाउंट शो कराए। दोस्तों इहो बार चार्ट आहे। बार चार्ट तव्हां डिज़ाइन्स में वञो, तव्हां बार चार्ट जो डिज़ाइन तव्हां चेंज करे सघोसि था। जेका डिज़ाइन तव्हांखे सूट करे तव्हां क्विक लेआउट मां हिन जो ॾिसो क्विक लेआउट तव्हां हिन खे वठी सघोसि था। तो ये डिफरेंट टाइप्स हुआ चार्ट्स जा दोस्तों। इनके अलावा जेके कुछ चार्ट्स ॿिया बि असांखे जेका ॾिए थो, जंहिंमें एरिया चार्ट्स आहे स्केटर चार्ट आहे वग़ैरह वग़ैरह, जेके मुख़्तलिफ़ मक़सदनि जे लाइ यूज़ थियनि था। बट इनमें जेके फेमस जेके चार्ट्स आहिनि दोस्तों, इहो आहे कॉलम चार्ट जेको क्लस्टर कॉलम चार्ट आहे, बार चार्ट आहे, पाई चार्ट आहे ऐं लाइन चार्ट आहे। अच्छा ही हाणे असीं जेको पाई इन में हलूं था ॿी असीं स्टूडेंट्स फाइल में, जंहिंमें तव्हांखे क्लस्टर करायासीं। इन में तव्हांखे थोरो पाई चार्ट था उहो तव्हांखे वाज़े कंदो हलो। पाई चार्ट हिन में जेको असांखे रिज़ल्ट कहिड़ी ॾिए थो थोरो तव्हांखे वज़ाहत कंदो हलां। हीअ ॾिसो पाई चार्ट में अचूंसि था ऐं असांखे पाई चार्ट में अचूं था। हीअ दोस्तों स्टूडेंट्स जा जेके बि जेको हीअ आहिनि नाला आहिनि, ॾिसो कलर में असांखे शो कराए ऐं कलर खां पोइ असांखे मार्क ॿुधाए पियो त कहिड़े स्टूडेंट्स जो जेको मार्किंग छा रही। हाँ ही कलर असांखे शो कराए पियो। जैसे असीं ॾिसो कलर ते क्लिक कंदासीं, सिंगल कलर ते क्लिक कयोसीं त असांखे इंग्लिश जा जेके आहिनि सभु शो कराए थो। लेकिन पाई चार्ट असांखे छा वधीक छा में शो कराईंदो दोस्तों? पाई चार्ट असांखे हो जेके यानी कि हिकिड़ो मेन शइ जेका प्राइस आहे या ईअं सम्झो त स्क्वायर हिकिड़ो आहे जेको हिकिड़ी मेन वैल्यू आहे, उन जा जेके पार्ट्स आहिनि, उन जा जेके हिसा आहिनि, उहे असांखे ॿुधाइण में पाई चार्ट असां ईअं आसानी ॾिए थो। बार चार्ट में अचूं था इनखे, या हिते सिलेक्शन साॻी थियल हुजे असीं अचूं था बार चार्ट में। बार चार्ट ॾिसो असांखे कहिड़ी रिज़ल्ट ॾिए थो दोस्तों। अच्छा पाई चार्ट जे मथां ईंदो असांखे बार चार्ट असांखे ओके करे ॾिनो। तो ही थोरो गड़बड़ थी वञे, डिलीट था करूं। असीं वरी दोबारा सिलेक्ट करूं था हिकिड़ा नेम्स प्लस कंट्रोल सां इंग्लिश मैथ वग़ैरह सब्जेक्ट्स ऐं असीं छा था करूंसि बार चार्ट करूंसि था ऐड करूंसि था। सिंपल ही बार चार्ट। हाणे बार चार्ट असांखे बार चार्ट में क्लस्टर चार्ट में तक़रीबन सेम ही हूंदा आहिनि।
वो असांखे कॉलम वाइज़ जेको शो वो जेका असांखे रिज़ल्ट ॾिए थो दोस्तों, उहो ॾिए थो कॉलम वाइज़ ॾिए थो। हीअ असांखे जेको बार वाइज़ ॾिए थो। इन जेके आहिनि से बार जेके आहिनि न, इहे हूंदा आहिनि हॉरिज़ॉन्टली हूंदा आहिनि ऐं हुननि जा वर्टिकली हूंदा आहिनि। अञा असीं हिनजी विड्थ वधाईंदासीं, विड्थ न सॉरी हाइट जेकॾहिं कंदासीं त पोइ असांखे क्लियर रिज़ल्ट असांखे तॾहिं मिलंदो। हीअ आहे दोस्तों बार चार्ट्स जंहिंमें स्टूडेंट हिते शो कराइनि पिया। स्टूडेंट खां पोइ अलावा हिननि जेको आहे सही जेके कलर्स जेके बि आहिनि, इहे हिननि जा डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। ऐं हीअ हिन जो डिज़ाइन्स आहिनि, मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि जेके तव्हां हिन मंझां खणी सघो था। ऐं हीअ मां कलर तव्हां चेंज करे सघो था, जेको तव्हांखे सूट करे ॾिसो कलर तव्हांखे जेको सूट करे तव्हां कलर चेंज करे सघो था। क्विक लेआउट में तव्हां लेआउट चेंज करे सघो था। मार्क्स शो थियनि पिया हर कंहिंजा। दोस्तों चार्ट्स टाइप्स जेके बि आहिनि तव्हां हिन में सम्झी विया हूंदा हिन वीडियो में। नेक्स्ट वीडियो में असीं हिन जे फॉर्मेट जेको आहे न, पंहिंजे मैनुअली फॉर्मेट करण के तव्हांखे ॿुधाइबो।